नाज़िर मीरपुर माथेलो में मसूवाह जे कपन ता घर ठाहिण ख़िलाफ़ एसटीपी जे अॻवाननि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी ही रिपोर्ट। मीरपुर माथेले में इरिगेशन अमले तरफां जेके पुराणे मसूआ जे मथां कपन जे मथां जेके घर ठहियल हुआ उहे ॾाठा वञनि पिया। उन हवाले सां अॼु हिते मरकज़ी क़यादत तरफां एसटीपी जी मरकज़ी क़यादत ऐं जीए जी मरकज़ी क़यादत तरफां हिकिड़ो एहतजाजी रैली कढी वई आहे। इन्हनि एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि। अचो त हिन खां वीचार वठूं हिननि जो छा चवणु आहे। जीअं त सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जो हुकुम आहे 3 ॾींहं 4 ॾींहं पहिरियां इहो हुकुम ॾिनो त कंहिंजा बि घर न ड्रायो। जेके कमर्शियल पंप आहिनि, दुकान आहिनि या ॿिया जेको बिज़नेस कारोबार आहे उन्हनि खे हटायो वञे, घरनि खे न ड्राथो वञे। ऐं उहे बि अॻु में हानी मुस्लिम साहिबु आयो हितां जा ई माण्हू दरख़्वास्त कई हुई। उनखां पोइ इहो साॻियो ई डीसी हुयो, इहो पंहिंजो डायरेक्टर सीडा हुयो, लिखत में मुआहिदो थियो हुयो त हिननि खे 12 फुट जेके आहे टाप ॾियणी आहे। हानी मुस्लिम हुते वेठो उनखे ख़बर न हुई वाह बंदि आहे या खुलियल आहे। पर अॼु जॾहिं असां वेठा आहियूं त ॿुधायूं था त हे वाह वहे ई कोन थो। 10 सालनि खां बंदि आहे, गटरनि जो पाणी छड़ो हले थो पियो उनमें, त उनखां पोइ ग़रीबनि जा घर उजाड़ण जी कहिड़ी आहे। घर ठाहिण जे बजाए घरनि खे उजाड़नि था, बर्बाद करनि था, ग़रीबनि खे बेघर बनाइनि था। असां इन अमल जी मुज़म्मत कयूं था। असां चऊं था त महिरबानी करे जीअं 2 साल पहिरियों हिकु मुआहिदो थियो हो, उन मुआहिदे ते माताहत ग़रीबनि खे रहण जो हक़ ॾिनो हुयो ऐं गुज़रगाहुनि खे खुलासो छॾियो वियो हुयो त अॼु बि उहे ग़रीब वीचारा जेके उन्हनि घरनि में अजो ठाहियूं वेठा आहिनि उहे उन मुआहिदे ते क़ाइमु आहिनि ऐं मुआहिदे करण वारा उन मुआहिदे खे टोड़नि था। असां इन मुआहिदे टोड़ण जी मुज़म्मत कयूं था। गरीब माण्हुनि जा घर ढहनि पिया, ग़रीब माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे पंहिंजे घरनि मां। अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध सरकार, पीपी सरकार जेको आहे चुप आहे। इमरान सरकार इन्हनि सभिनी माण्हुनि खे शर्म अचणु खपे त सिंध जो माण्हू जेकॾहिं बेघर थिए थो पियो, ग़रीब माण्हुनि जा अझा पटिजनि था, जेके मज़दूरी कनि था, मिसकीन लावारिस आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। इंजीनियर हितां जो छा पियो करे, हितां जो डीसी छा पियो करे, जेको आहे घटि में घटि हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त माण्हुनि जी वारसी कनि। जॾहिं त वज़ीर आज़म पाकिस्तान जो घर रेगुलराइज़ थी सघे थो पियो त आम इंसान जो घर छो नथो थी सघे पियो। जॾहिं त ही समूरा सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे पुठियों लुकणु चाहिनि था पिया। इन्हनि खे इहा ख़बर हुजणु खपे त इन सुप्रीम कोर्ट खे जेको आइन ॾींदा आहिनि उहे असांजा चूंडियल नुमाइंदा आइन ठाहे करे अहिड़ी अमेंडमेंट छो नथी कई वञे जंहिंमें उन्हनि ग़रीबनि खे पंहिंजा अझा ॾेई करे हिकिड़ो कानून ठाहियो वञे। असांजा हुकुमरान जेके बि आहिनि यज़ीदी किरदारु अदा करे रहिया आहिनि। असां उन्हनि जी पुरज़ोर मज़म्मत करूं था ऐं उन्हनि खां मुतालबो करूं था त पहिरियों त मुतबादिल जो बंदोबस्तु करनि, न त कंहिंजा अजात न रहनि। कोर्ट ऑफ पाकिस्तान के मोतबाना रुख के इल्तिजा था करूं त इन फैसले ते नज़रसानी कई वञे ऐं हीअ जेका ग़रीब माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि उन्हनि जी मदद कई वञे, उन्हनि जी छत, इन्हनि जो घर बचायो वञे। एरिगेशन वारनि जी बदमाशी आहे। चवनि था त मज़दूरनि खे असां उथाईंदासीं। हीअ कंहिंजी पीउ जी जागीर न आहे, हीअ सिंधियुनि जी ज़मीन आहे ऐं सिंधी हिते वेहंदा ऐं मज़दूरनि जी घर आहे। असांजी सरापा मज़म्मत था करूं। असांजी इन रियासत में जेको आहे त बंगालियुनि बर्मियुनि अॻवाननि खे ज़मीन अलाट कयूं थियूं वञनि, पर मुंहिंजे धरती धरनि खे बेघर करे उन्हनि खे जेको आहे त घर खां जेको आहे बेदख़ल कयो थो वञे पियो। ऐं रियासत खां इहा डिमांड कंदुसि त पंहिंजे धरती धरनि खे ज़मीनूं अलाट कयूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे रेगुलाइज़ करे उनजा मालिकाना हक़ न वञनि। मोहम्मद कासिम कलवर, मेहरान टीवी, मीरपुर माथेरो।